अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप पारां सिंध जी वहदत आइनी हक़नि जे तहफ़ुज़ जो मुतालबो कयो वियो आहे। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जी एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास लंडन में मुनक़िद थियो, जंहिंमें सदर रोहत कुमार, सीनियर नायब सदर डॉक्टर अली रज़ा मिर्जत, नायब सदर अज़रा वकासी, जनरल सेक्रेटरी डॉक्टर कादर सरकी, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद अली शेख, इतलात सेक्रेटरी मुजीब भुट्टो, फिनांस सेक्रेटरी वसीम मैसर ऐं एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे मेंबरनि डॉक्टर अताउल्ला वकासी, डॉक्टर नज़ीर डहर, डॉक्टर अशफाक कुरैशी, डॉक्टर तैयब मेमण, सैयद आफ्ताब शाह, डॉक्टर इरशाद मेमण, डॉक्टर ज़ुल्फ़कार यूसुफ़ाणी, डॉक्टर शुएब काज़ी ऐं फ़रीद शाह शिरकत कई। इजलास में सिंध जी तारीख़ी ऐं जाग्राफ़ी वहदत आइनी हक़नि ऐं सिंधु दरिया जे पाणी बाबति मौजूदा सूरतहाल ते ग़ौर वीचार कयो वियो। उन मौक़े ते चयो वियो त सिंध हज़ारें सालनि जी तारीख़, तहज़ीब, ॿोली, सक़ाफ़त ऐं गॾियल तारीख़ी सुञाणप रखंदड़ धरती आहे। सिंध जी तारीख़ी ऐं जाग्राफ़ियाई वहदत ते कंहिं बि क़िस्म जो समझौतो क़बूल न कयो वेंदो। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप वाज़े मौक़िफ़ इख़्तियार कंदे चयो आहे त सिंध जे हदनि, जाग्राफ़ियाई वहदत, आइनी हैसियत या सूबाई ख़ुदि मुख़्तियारी खे कमज़ोर करण जी कंहिं बि कोशिश खे सिंध जे अवाम जी हक़ीक़ी रज़ामंदी खां सवाइ क़बूल नथो करे सघिजे। अहिड़ो को बि क़दम वफ़ाक़ी हमाहंगी ऐं बैनुल सूबाई एतमाद लाइ नुक़सानकार साबित थींदो। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप सिंध जे पाणीअ जे आइनी, क़ानूनी ऐं जाइज़ हक़नि जे मुकमिल तहफ़ुज़ जो मुतालबो करे थी। पाणी जी विर्छ 1991 जे ठाह मूजिबि कई वञे। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप मुतालबो कयो त CCI जे 28 अप्रैल 2025 वारे फ़ैसिले जो मुकमिल एहतराम कयो वञे। सूबनि जे गॾियल इत्तिफ़ाक़ खां सवाइ को बि कैनाल न ठाहियो वञे। को बि अहिड़ो मनसूबो न ठाहियो वञे जंहिंसां सिंध जे पाणी वारे हक़ खे नुक़सानु पहुचे। जलालपुर कैनाल समेत कंहिं बि तकरारी आबी मनसूबे बाबति सिंध जा आइनी ख़दशा हल कया वञनि। CCI जो अमल मुकमिल करण खां अॻु अहिड़ो को बि क़दम न खंयो वञे जंहिंसां सिंध जे पाणी, ज़रायत, डेल्टा या माहौलियात खे नुक़सानु पहुचे। अॻवाननि चयो त सिंध जी वहदत असां जी तारीख़ी सुञाणप आहे। सिंधु दरिया जो पाणी सिंध जो आइनी हक़ आहे। उन जो तहफ़ुज़ असांजो गॾियल फ़र्ज़ु आहे।